सुबह में फजर नमाज आई यो शाम न जो ये ना आई सुबह शाम आएंगे सुबह शाम अस्सलाम वालेकुम नाज़रीन जीअं त रमू चमचे सां गॾु आऊं चमचा न्यूज़ सां गॾु अस्सलाम वालेकुम चमचा न्यूज़ सां गॾु आऊं जो पंहिंजो रमू छड़ो अस्सलाम वालेकुम नाज़रीन जीअं त चमचा न्यूज़ सां गॾु आऊं जो पंहिंजो रमू चमचो दोस्तो अचो त अॼु माण्हुनि खां पुछूं ए पाणी ऐं छाणीनि जा वारा ऐं ढारा अचो त तमामु तेज़ी सां पाणी अची रहियो आहे ऐं ज़मीनूं जेकी सो हींअर ख़ुशहाल लॻी पियूं आहिनि अचो त हिते जे ॻोठाणनि माण्हुनि खां पुछूं का पाणी जी त तव्हांखे तकलीफ़ न आहे जेकॾहिं हुजे त महिरबानी करे असांखे ॿुधायो अचो हा हीअ अचे पियो न पाणी जी बोतल हथ में खणी हुन खां था पुछूं अस्सलाम वालेकुम नाज़रीन थका न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां खुदू थकाई तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त इहे जेके बरसाति जी जेके ईंदड़ इहे मौसमियत हिते आऊं हिन साल बरसातनि में गौर खमण कैंसिल हुकूमत करे छॾी पंहिंजा बोरियूं ऐं पोड़ा बरसाति ओके अस्सलाम वालेकुम दोस्तो जीअं त अवां सां गॾु रमू ऐं दोस्तो अॼु हिकु शूटिंग जे लाइ करे असां वियासीं रिकॉर्डिंग जे लाइ वो रिकॉर्डिंग कईसीं पर अहिड़ी जॻह ते जंगल में बि वियासीं रिकॉर्डिंग कईसीं असांजो टायर असांजो न यार असांजी गाॾी जो टायर पंचर आहे हाणे धिकी न वञोसि बसि अलाह ख़ैरु कंदो इनशाला टायर ठाराईंदासीं ऐं मंज़िल ते पुॼंदासीं असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु थियण जी तो कोशिश करे छोरा होशियार थी जो ओके ए पोजीशन आखिर का कीअं रखंदी आहे छोकिरियूं अहिड़नि माण्हुनि सां कीअं ठहंदियूं आहिनि अंधियूं आहिनि छा हा बाबा हिन चैनल खे कमेंट लाइ फॉलो शेयर ज़रूरु कजो वॾी महिरबानी